ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में छा थियण वारो आहे। छा कमीनो कमाल खान रब्बन जे भाउ राणे खे मारे छॾींदो या वरी ज़हर ज़िंदगी ड्रामे जो इख़्तिताम थियण वारो आहे। मुंहिंजो मतिलबु त जेकॾहिं कमाल खान राणे खे नथो मारे त पोइ ईअं सम्झो त ज़हर ज़िंदगी ड्रामो अनक़रीब बंदि थियण वारो आहे। जी हाँ, छो त कमीने कमाल खान पंहिंजा सभई राज़ हिन वक़्तु राणे खे ॿुधाए चुको आहे। जेकॾहिं राणो हितां बची रबन वटि पहुतो त रबन खे ज़रूरु इहे हाल हवाल ॾींदो ऐं रब ने राणे वारा होश विञाए कमीने कमाल खान जे घर में घिरी उन जा गोॾा मथो भञी गोलियूं सीने वारियूं हणी कमीने कमाल खान जो आख़िरी ॾींहुं आणे छॾींदा। छो त हाणे ज़हर ज़िंदगी ड्रामे जो वधीक हलणु नामुमकिन लॻे पियो। उहो इन करे जो कमीने कमाल खान पंहिंजा सभई ॾोह सभई पाप राणे जे साम्हूं ज़ाहिर करे छॾिया आहिनि। हाणे राणे जो या त मरणु मुमकिन थींदो या वरी ज़हर ज़िंदगी ड्रामे जो बंदि थियणु मुमकिन थींदो। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 202 एपिसोड में छा कमीनो कमाल खान राणे खे मारण में कामयाब थी वेंदो या राणो हैबत वारनि खां भॼी निकिरी वेंदो ऐं पंहिंजे भाउ रबन वटि पहुचंदो ऐं रबन खे जॾहिं इहे सॼई राज़ ॿुधाईंदो त रबन ऐं राणे वारा होश विञाए कमीने कमाल खान के मिट्टीअ मौत करे छॾींदा। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी हर अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा सिर्फ़ु असांजी टीवी के। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।